मां ॿीहर मासी चपड़ा वारे कैरेक्टर के गुज़ारिश कंदुसि त हू अचनि जेसि ताईं सिंगर पंहिंजो म्यूज़िशियन रेडी करे। उस्ताद शाहनवाज़ सोलंकी साहब जन खे अर्ज़ु आहे त पंहिंजा म्यूज़िशियन्स रेडी करे, उन्हनि खां पोइ उन्हनि जी परफॉर्मेंस आहे। तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में हिकु दफ़ो ॿीहर सोराब सुमरो। बड़ी मेहरबानी सज्जाद मेमन साहब, कमिश्नर नौशर फिरोज, कैप्टन रिटायर्ड बिलावल शाहिद राव साहब, आपको खुशामदीद कहते हैं। और डिप्टी डायरेक्टर मोहम्मद मूसा गोंदल साहब, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन, माशाल्लाह फयाज हुसैन राहुजो साहब बेरा सामू बैठा हैं। ये हीरो हैं हमारे रेवेन्यू डिपार्टमेंट के और ये एवरग्रीन है। आपको जब भी इनको देखेंगे 15-20 साल के बाद भी इतने ही नज़र आएंगे आपको। तो माशाल्लाह अदा हाणे हाणे ख़बर पई आहे ज़फ़र टगर साहब जेको आहे नौशेरो फिरोज़ प्रेस क्लब जा सदर भी आहियो तव्हां। माशाल्लाह 4 ख़बरूं मोकिलींदो, हुन खां पोइ 2 ताक़त ड्रिपियूं हणाईंदो आहे साईं। ऐं साईं माना फ़नकार भी आहिनि, शाइर भी आहिनि, अदबी संगत जा भी आहिनि माशाल्लाह, ऐं ॻाईंदा भी आहिनि, हलण फ़क़ीर खां घणो मुतासिर आहिनि। सभई असांजा माशाल्लाह मोज़िज़ महिमान आहिनि। हवा तव्हांजा बुख हड़ताल ते वेठा आहिनि। अच्छा, म्यूज़िशियन भी पहुची विया आहिनि। त माशाल्लाह तव्हां असांजो कैरेक्टर ॾिठो हूंदो मासी चपरा जो। सर के भी बुधाए छॾूं थोड़ा। सर ये हमारे एक तकरीबन आपने देखा होगा शहरों में गांव में एक कैरेक्टर होता है जैसे बी अम्मा का, बी जमालों का, तो ज़्यादातर वो लोगों की कमेटियाँ लेके भाग जाती हैं। मासी चपरा इनका नाम है, तो आपकी भरपूर तालियों में आ रही है मासी चपरा। हो मासी चपरा विथ फैमिली आ गई। चश्मा कहाँ किया आपने? चश्मा होता है आपके पास? बच्चा बादशाह कयूं गरीबो चश्मा ही नहीं आसा जा बेखे देव चश्मो त दिभागा पेरो याद रख। चश्मो हालांकि ने मुड़स के जेको चश्मो पातल आहे न पुरानी शिकारनि जी जीप हूंदी आहे ओड़ो चश्मो पातल था। अच्छा अब आ खुश हो बियो खैर लगो पियो तवा अज को मांजो पुटु ना है वाचाए दो न अजू ना आया जेका तुंहिंजा हुया पुट। बस अच्छा मासी चपरा जी तव्हां हेॾे कीअं अचणु थियो आहे तव्हांजो? त जश्न आज़ादी जो प्रोग्राम आहे 14 अगस्त जो। बस अब खबर पई त डीसी साहब जेको कराईंदो पियो आहे 14 अगस्त जो प्रोग्राम मां बि हली आया सब। 14 अगस्त जो प्रोग्राम आहे त तूं छा सम्झंदा आहीं उज़हियो गोश्त तो रह जाए थी? बस अब शाक गरीब हो शुदाबा दादी बरसात शी थई अब के चवा हैदराबाद कराची में। अच्छा आए हाय माण्हू छा ॿुधाए हाय रोड ते निकिरी आया। अच्छा हे जेको तव्हांजो मुड़ुस आहे जी अबा 23 मार्च ते भी इहो ई मुड़ुस हो? अञा ताईं उहो ई मुड़ुस आहे? हा बा मुड़ुस आहे कहिड़ी गाॾी आहे जो साल में बटाया मुड़ुस ज़ाहिर हिकिड़ो ई शींदो आहे माण्हू के बटाए मुड़ुस। अच्छा इहो भला इन जेको पटको पातो आहे एॾो वॾो माशाल्लाह ॾाढो सुठो भोसकी जो एॾो वॾो पटको पातो त मुंहुं भर किरियो न आहे? 2 दफ़ा किरियो आहे अबा। अच्छा माण्हू चए त पलाल जी भरी खई थो वते छा बसि पटको त लाहिया थी ॾेसि। मासी चपरा तुंहिंजे मुड़ुस जा ऐं तुंहिंजा मुहांडा नथा मिलनि छो? अब मुहांडा कहिड़ा भेण भाइ रोज़ मुहांडा आहे कीअं तो सुवाल अहिड़ा कंदो पियो आहे ज़ाल मुठ ज़ाहिर आहे। अच्छा लखनि में हिकु थी बिल्कुलु उहा आहे। ॼायो ई त ॻोठ वारा भॼी विया छो? त जेले छा पैदा थियो आहे। अच्छा 2010 जी बोर्ड में तव्हां अची वियो शहर कराची में? जी अबा। त पोइ कराची में तव्हां सां छा थियो? बस अबा छा ॿुधायो गरीब है मिस्किन है हम लोग अब देखे चवा। अच्छा हमारा घर नहीं है अब देखे चवा। ओहो घर बर्बाद हो गया है अब देखे चवा। ओ इतने गरीब हैं कि आपको कुत्ता पालने की भी हैसियत नहीं है? नहीं है। अगर चोर आते हैं तो कौन भौंकता है? ये अब मेरा शोर भौंक के भगाता है अब्बा। चोरों को? गरीब है पाल नहीं सकते कुत्ता अब्बा। अच्छा जी अब्बा। अच्छा ये कराची में रहकर भी आपने उर्दू भी सीख ली है? जी अब्बा उर्दू आती है हमारे उर्दू आती है हमारे मुर्स को आती है माशाल्लाह आती है मेरे को भी ॻाल्हाईंदो थी ॾिस। अच्छा मां सम्झो प्लास्टिक जो ठहियल आहे? प्लास्टिक जो थी है बाक़ायदे ॻाल्हाईंदो आहे। अच्छा मासी चपरा कराची में बहुत सारे सियासतदान भी रहते हैं तो किसी सियासतदान के पास आप गई कि मेरी इमदाद करें कुछ मेरी मदद हाँ करें? अब्बा मां का वही हम न सही केंदे विया आहियो? अब के चवा मां त चौधरी शुजात ॾे इस्लामाबाद ताईं वई आहे। चौधरी शुजात ॾे? हा अब्बा। पोइ हुन छा चयो? बस वो सम्झ में ई न आई ॻाल्हि। क्या बात हीअं पियो चवे? बस अब्बा। पोइ ॿिए कंहिं सियासतदान सां मिली? मां परवेज़ मुशर्रफ बि वई हुयमि। ओह परवेज़ मुशर्रफ जंहिंजो ॻाल्हाइण जो स्टाइल अहिड़ो ज़बरदस्त आहे जेको चवंदा ओ भाई यू डेगोली सिंधु में केयरफुली हर चीज़ की एक प्लानिंग होती है एक स्ट्रेटजी होती है। हमारी स्ट्रेटजी और आपकी स्ट्रेटजी में फ़र्क है। मैं कमांडो हूँ कमांडो मैंने 2 जंगें लड़ी हुई है
एक भी नहीं जीती वो अलग बात है, डिटेल में नहीं जाए आप लोग। वो हाँ बा कौन छा चो? मां पंजे पंजे असा जो फखर थी तो आसिफ अली जरदारी साहब, हाँ हाँ, उसके पास भी गई थी अबे खिंचवा। उसने क्या कहा? उसने कहा कि बीबी के बाजार पे कुछ लोगों ने कहा पाकिस्तान न खपे खपे, मां चो खपे खपे, नवाज शरीफ खपाए छॾियो अबे खिंचवा। बहरहाल तो सियासतदारनि जी आसत रही है। कराची में जो एॾा सुठा सुठा सियासतदार वेठा आहिनि, पूरी असेंबली भरी पई आहे। हा बा छा ॿुधायां, मां त उन ॾींहुं बि वई भाई काइब अली शाह साईं काइम अली शाह ॾे? हा बा कौन छा चो? बसि अबे खिंचवा अखियूं ई न खोले जेते ताईं मां बीठो मतलब उन भी मदद न कई तुंहिंजी? न बा ओहो, अच्छा इनकम सपोर्ट प्रोग्राम भी हिकिड़ो आहे, उहो कार्ड मिली? ना बका शे न मिली, हम गरीब लोग है, हमारे को काट दे ओहो। दो। अब कच्चा मिस्किन है, अकेला मुर्स है, कमा नहीं सकता है, जंगू बगल तसंद हुआ। अच्छा ये छिके छा तो उनमें तो कुछ आहे ही कोन हुके में? बस अब हमारी आदत को मजबूर है। अच्छा हिन जा वॾा दिन हुके में खीर पींदा, लस्सी पींदा। अच्छा हाणे जश्न आज़ादी जो प्रोग्राम आहे पाकिस्तान 14 अगस्त जो, त पाकिस्तान जे लाइ तूं छा करे सघें थी? पाकिस्तान जे लाइ मां ही मुर्स ॾेई सघां थी, कुर्बान कंदासीं न मुर्स खे। मुड़ुस खे? हा बा मुड़ुस खे छो कुर्बान कंदी? बसि वरी ॿियो हिन भाॻो न कमाए न करते मुंहिंजे हथ में न, पर ही कहिड़े कमु ईंदो पाकिस्तान जे? हे बसि हिनखे कश्मीर मोकिलियो, इंडिया वारनि खे गोलियूं न आई त चक त पाईंदो उन्हनि खे। इंडिया वारा हिनखे ॾिसी भॼी वेंदासीं, पाकिस्तान कहिड़ी बला छॾी आहे असांखे। अच्छा मतिलबु पंहिंजो तूं घर ॿार मुड़ुस बि कुर्बान करे सघें थी पाकिस्तान जे लाइ? पहिरियां हिनखे गोली हणो आहे, न पर छो मुड़ुस जे गॾु पई आहे? कुर्बान थिए न कुझु त करे, मुल्क ते जान ॾींदो त शहीद थींदो, नालो छींदुसि। हा। ईअं त मिटी जा बुक आहे। पोइ पाण छो नथी तूं जान ॾे? हा बा पाण छो नथी जान ॾे? न बा मुंहिंजा बच्चा आहिनि नंढा, मां कीअं जान ॾियां? अच्छा बच्चा हिन जा न आहिनि उहे? न हिन जा बि आहिनि, कमाए करते त हिन जा थियनि न। अच्छा। अब मां कमाईंदी रन ज़ाल, मुड़ुस हूंदे बि रन ज़ाल।